वतन जो दरिया। गुराम हूँ अम्मा मथा पूरो जोर रखियो आ। अम्मा चयो त बाबा जानी अचे त हुन सां ॻाल्हाईंदी। असां चवंदा रहंदासीं ऐं हो ॿुधंदा रहंदा, बाक़ी असांखे हिसो कोन मिलंदो दुआ। मिलंदो, ज़रूर मिलंदो। मां कीअं बि करे पंहिंजो हिसो हाण वठंदसि, छोकी मां हिन घर में घणो वक्त नथी रही सघां। पंहिंजो हिसो वठी तू बंगलो वठ, जेको दिल चाहियो वठ, तोखे कंहिं रोकियो आहे? गुराम जेकर तू अॼु मूंखे इजाज़त दी त मां अम्मा वटि वञी रहां। सुना साईं, तोखां सवाइ मूंखे हिते आराम किथे ईंदो? सिर्फ़ हिकु राति जी मोहलत घुरां पई। गुराम मां बाबा जानी सां ॻाल्हाईंदसि, हुनखे चवां त मूंखे मुंहिंजो हिसो ॾे। ईअं नथो जो उते वञे त ये कैसेट ई मटाए छॾी। पूरो ज़ोर रखजाए त असांखे हिसो खपे। मां पंहिंजी तरफ़ सां पूरो पूरो ज़ोर रखंदसि। जेकॾहिं तोखे हिसो मिली वियो त बाक़ी ज़िंदगी सुकून सां गुज़रंदी। तूं सचाईअ ते जेकॾहिं चढ़ी न, हिकिड़ो महीनो उहो बि वॾो आहे। छा मां सचाई कोन थी कयां? जेकॾहिं तूं सचाई करी हा त कुंज वांगुरु तूं बि पंहिंजो हिसो वठी वञे। बस तूं त रुगो खाली हिसो थी घुरी। ईअं खाली चवण सां कुझु बि न मिलंदई। जेसिताईं तूं पंहिंजे पीउ जे साम्हूं रोअण रंभट न कंदी तेसिताईं कुझु बि न मिलंदई। उन जे करे चवां थो त उते वञी दाहूं कर, रड़ियूं कर त मां वॾे अज़ाब में आहियां, मूंखे हिसो ॾियो पंहिंजो, तॾहिं कमु थींदई। ईअं ई कंदसि मुंहिंजा साईं, ईअं ई कंदसि। हाणे त ख़ुशि न? वाह, ख़ुशि मां तॾहिं थींदो जॾहिं तूं पंहिंजो हिसो वंडे विराए वठी ईंदी। कीअं लॻी तोखे असांजी महिमान नवाज़ी? तव्हां में ऐं असां में ॾींहं राति जो फ़र्क़ु आहे। तूं त असांजे क़ैद में हुई, असां त तोखे तकलीफ़ का बि न ॾिनीसीं, ऐं बग़ैर तकलीफ़ जे तोखे आज़ाद कयोसीं। जल बकरी दनारनि जा धक तोखे आज़ाद कंदासीं जेकॾहिं तो असांखे सही सही ऐं जेकॾहिं कूड़ हयई त हिन दुनिया मां तोखे आज़ाद करे छॾींदासीं। तूं अजायो असांजे मथां शक थो करीं? शक न, पूरी पक्का। इहो अजायो तुंहिंजो वहम आहे, छोकिरी असां वटि नाहे। कूड़ाणी पंहिंजे लाइ मसाला पैदा न कर, सच सच ॿुधाए। तव्हां राणी खे किथे रखियो आहे? ॿुधाए। जेकॾहिं तूं सच ॿुधाई थो त मल्हार तोसां वाइदो थो करे तोखे असां कुझु बि कोन कंदासीं। भले बंदूक हणी छॾ, पर हक़ीक़त इहा आहे जल बकरी धनारनि जा धक। शायदि तोखे घर वञण जी जल्दी कोन्हे का। केतिरो वक़्तु क़ैद में रखंदे? हा, महीनो, 2 महीना, साल, 2 साल? तूं जेसीं ताईं राणीअ जो ॾस नथो ॾीं, भल तोखे 10 साल लॻी वञनि, पर तूं हिते हूंदी। जॾहिं तोखे चवां बि थो त उहा असां वटि आई कोन्हे त पोइ ज़िद छाजो? तूं ईअं कोन मञी, तो बि ख़िदमत कई, मां बि तुंहिंजी ख़िदमत कयां थो। शमो, वञी चांहि खणी आ। पर पहिरियां हिन खां पुछ चांहि पींदो या न? तूं वञी चांहि खणी आ। जेकॾहिं हिन चांहि न पीती त उहा चांहि रमज़ान पी छॾी। हा हा, हिन जो भाङो मां पीअंदुसि। अदा अलाह जो वास्तो अथई, ॿीहर सुल्तान वारनि खां राणा जे लाइ सदोरीअ रिश्तो न घुरण अचिजांइ। छोकिरी हिन रिश्ते में राज़ी नाहे, चेती अगरि मुंहिंजे हिते रिश्तो थियो न त मां ज़हर खाई मारे छॾींदमि पाण खे। इहा ॻाल्हि त राणा बि करे थो। जॾहिं छोकिरी न मिली त आउं ज़हर खाई छॾींदुसि। इहा ई ॻाल्हि मां वसाई बि थी करे। जे राणा ॿी शादी कई त आउं ज़हर खाई छॾींदुसि। हाणे तूं ई ॿुधा माई त आउं छा कयां? हीअ सभु ॿई ज़हर था पियनि, पोइ हिननि खे बचाइण लाइ भला आउं ई ज़हर खाई छॾियां? अदा तोखे अलाह हयाती ॾींदो, बाक़ी न्याणीअ जी पारत थी, इहो रिश्तो न कराइजांइ, न त न्याणीअ जी ज़िंदगी बर्बाद थी वेंदी। तुंहिंजे न्याणीअ जी ज़िंदगी बर्बाद कान थींदी माई। अदी मां पाण चाचा खे इहो ई पई थी चवां, तूं सुल्तान वारनि ते ज़ोर भरीं तो राणा खे रिश्तो न ॾियनि। भलाई ॾिनी माई, भलाई अहिड़े छा न थी। मालिक भलाई कंदो। ठीकु आहे, मां हाणे हलां। तूं अजायो ज़िद ते सुल्तान, छोकिरी दिलबर वारो तूं न आहे। जॾहिं त दिलबर साख तो ॾे, एतवार तो ॾे, तॾहिं तोखे उन ते यकीन न आहे। वैसे दिलबर कूड़ो आहे। जेकॾहिं उन जूं ॻाल्हियूं मां तव्हांजे साम्हूं खोलां त ॾंदे आंगड़ियूं अची वेंदी।
तव्हां सोचींदो त दिल पर एतिरो किरी सघे थो? बाबा दिल पर अवां सां ॻाल्हियूं थो करणु चाहे, पर जेकॾहिं दिल पर कूड़ो थो निकिरे त यकीन कर मुंहिंजो साथ अवां सां ई हूंदो। ठीकु आहे रईस, तव्हां दिल पर वारनि खे ॻाल्हियुनि लाइ घुरायो। जेकॾहिं दिल पर कूड़ो निकितो त पोइ तव्हांखे जीअं मां चवंदुसि ईअं कंदव। ठीकु आहे सुल्तान, अवां दिल पर खे ॻाल्हि में कूड़ो कयो त पोइ हुनखे मां ॾिसींदुसि, छो त अवां जी इज़त बाबा मुंहिंजी इज़त आहे, हू हितां जो न आहे, पर असांखे पंहिंजे ॻोठ जी इज़त रखणी आहे। मां नथो चाहियां त मुंहिंजे ॻोठ जे मथां को बि आङुर खणे। जेकॾहिं तव्हांजो साथ असां सां हुजे हा न त छोकिरी हिन वक़्तु वापसि मोटी अचे हा। जेकॾहिं छोकिरी दिलबर वारनि वटि आहे सुल्तान त उनखे वापसि ज़रूर कबो, पर कोशिश इहा कबी त मसइलो ॻाल्हियुनि जे ज़रिए हल थी वञे। त पोइ घुरायो दिलबर वारनि खे। सुभाणे दिलबर वारा पहुची वेंदा, ऐं हा तेसि ताईं हुनजे भाउ खे को बि नुक़सानु पहुचणु न घुर्जे। दादनि खे को बि नुक़सानु न पहुचाईंदासीं। ठीकु आहे, सुभाणे जीअं दिलबर पहुचंदो मां वारा न्यापो कंदुसि, अवां पहुची वञो। ऐं ख़ुदा कंदो त मसइलो अॻिते वधण खां पहिरीं हल करे वठंदासीं। बाबा जान मूंखे गुलाम नाहे चयो, पर मां थी चवां त तव्हीं मूंखे पंहिंजो हिसो वंडे ॾियो। बाबा इस उमिरि में क्या तो जिया, पर असीं पाण सां गॾु क़बर में त कोन खणी वेंदासीं, असांजी हयाती ताईं त इंतज़ार करे वेठा। बाबा जानी अल्लाह तव्हांखे वॾी हयाती ॾींदो, मां तव्हांजी मौत जो वेही इंतज़ार कयां, इहो सुठो थो लॻे। दुआ इन जो मक़सदु इहो त तूं हाणे असांजे मौत जो दुआऊं घुरंदी आहे। अम्मा अल्लाह ई न कंदो त मिल्कियत घुरण लाइ मां अहिड़ियूं दुआऊं कयां। असां त अम्मा राति ॾींहुं तव्हांजी ज़िंदगी लाइ दुआऊं घुरूं था। अम्मा तव्हीं त असांजा छप्पर छां आहियो, पोइ हिते छो नथा अची रहो? अम्मा मूं गुलाम खे ॾाढो सम्झायो आहे, पर हू नथो मञे, चए थो त असां पंहिंजे घर में सही आहियूं। खुंज खे चयोसीं त मिठन नथो मञे, ऐं तोखे चऊं पिया त चवे थी गुलाम नथो मञे। बाबा जानी शादी खां पोइ हर औरत जी इहा ई ख्वाहिश हूंदी आहे त हुनजो पंहिंजो घर हुजे। छा तव्हीं नथा चाहियो त मूंखे पंहिंजो घर हुजे? बाक़ी ही कंहिंजो घर आहे मां? हा मां, पर बर खे छॾ, मां अकेली हिते बेज़ार थी पई आहियां। गोराम खे वठी अच। पुट न जाने असांजी ज़िंदगी केतिरी आहे बाबा, हीउ अकेलो घर असांखे खाइण थो अचे। पुट थोड़ा बहितर इहा त गुलाम खे वठी हिन घर में अची रहो। बाबा जानी गुलाम मुंहिंजी नथो ॿुधे। सही आहे, गुलाम राज़ी थिए थो त मूंखे कहिड़ो एतिराज़ आहे। ठीकु आहे बाबा जानी, जेकी तव्हांजी मर्ज़ी। मां सॼो ॾींहुं हिते अकेली बेज़ार थी वेंदी आहियां, तूं हूंदी आहीं त तोसां ॻाल्हियुनि में वक़्तु गुज़री वेंदो आहे। वरियाम हाणे तूं इहो न सोच त दवारा मुंहिंजो रिश्तो कंहिं ॿिए हंधि कराईंदा। हा जेकॾहिं मां परिणिजी कंहिं ॿिए हंधि वयसि न त मां ज़हर खाई मरी वेंदसि, पर तोखां सवाइ मां कंहिंजी बि न थींदसि। सदोरी तुंहिंजा ॿाहिरि हाणे मूंखे कॾहिं बि रिश्तो कोन ॾींदा। इन लाइ मां चाहियां थो त तूं ऐं मां हली कोर्ट में शादी कयूं। न वरियाम न, घणी बदनामी खई आहे। हाणे घर खां ॿाहिरि निकिरण जे लाइ मां सोचे बि नथी सघां। त छा सॼी ज़िंदगी तूं घर में गुज़ारींदी? तुंहिंजे यादुनि जे सहारे ज़िंदगी गुज़री वेंदी। सदोरी तूं त अकेलाई में ज़िंदगी गुज़ारे वेंदी आहे, पर मुंहिंजो त तोखां सवाइ पल बि ॾुखियो गुज़रो। आदत विझ वरियाम, मूंखां सवाइ ज़िंदगी गुज़ारण जी आदत विझ, आदि करे छॾ पाण खे।
छो त हाणे असां ॿई हिकु नथा थी सघूं। सदोरी जेकॾहिं राणी वापसि अची वञे त पोइ थी सघे थो अदावारनि खे राज़ी करे वठूं, पर हाणे मूंखे नथो लॻे त अदावारा राज़ी थींदा ऐं असां ॿई हिकु थी सघंदासीं। सदोरी ॿियो त तूं मूं लाइ कुझु बि नथी करे सघे, पर अवेल सवेल मोबाइल ते त ॻाल्हाईंदी कर। तुंहिंजो दिलासो ये ज़िंदगी गुज़ारण लाइ काफ़ी आहे, पर हाणे त तूं उहो दिलासो बि कोन थी ॾे। हा, कोशिश कंदसि त हाणे तोसां ॻाल्हायां। कोशिश न सदोरी, कोशिश न, पर तूं मूंखे पूरी पक ॾे त तूं मूंसां फोन ते ॻाल्हाईंदी। ठीकु आहे वरियम, पंहिंजो ख्यालु रखजांइ। ठीकु आहे सदोरी, तूं बि पंहिंजो ख्यालु रखंदी कर। घणो सोचे तूं पाण खे परेशान न कर। जेकॾहिं मालिक चाहियो त इंशाल्लाह हिकु ॾींहुं ज़रूरु हिकु थी वेंदासीं। इन उम्मीद ते त जियां पई। पंहिंजो ख्यालु रखजांइ। तूं बि पंहिंजो ख्यालु रखंदी कर। झेड़ा दोखा लुड़ बखेड़ा, झेड़ा दोखा लुड़ बखेड़ा, आ रिश्तन जो टकरा, आ रिश्तन जो टकरा। ये दुनिया दर्दन जो दरिया, ये दुनिया दर्दन जो दरिया। छा थो चए? अदा ही अञा ताईं वात कोन थो खोले। जेकॾहिं तव्हां चओ त ॾियूं हिनखे सटको, पोइ ही मिठू तोते वांगुरु ॿियो ॿोलींदो। ॿुधाए न, छा थो चए? सुल्तान, जॾहिं मूंखे ख़बर ई न आहे त तोखे छा ॿुधायां? मां सम्झां थो त तूं पाण सां गॾु असांखे बि हज़ार वेचंदे। छा कंदव? हा, मारींदव? त पोइ हणो न बंदूक, बीठा छो आहियो? हणो बंदूक, हणो न। मारींदो त कोन सां, बाक़ी तुंहिंजूं इहे टंगूं भञी खुरखुलो करे छॾींदो साईं। हलण फिरण जे क़ाबिल न रहंदे। अदा ओसी ताईं हिनजी मस्ती न मिली, जेतिरे ताईं तूं मूंखे ऐं अदा मल्हार खे इजाज़त न थोड़ी। तव्हांखे इजाज़त आहे, जेतिरो बि तव्हांखे वेहणो आहे न, भले वेहणो। झल बकरी धनारन जा धक। न मल्हार न, बदल हुजे। ऐसी ताईं न खोलियो जेसी ताईं ही ज़बान न खोले। सुल्तान, शमू के पुलिस पकड़े वई। पुलिस पकड़े वई? पर केड़ी बाल? सुबह मां ऐं शमू मल्हार ने मानी खणी पिया अचूं, ओचितो पुलिस अची वई ऐं मां भॼी निकितुसि ऐं शमू खे पुलिस पकड़े वई। कयूं था को शमू जो? इन जो मक़सद त हाणे दिलबर छापा हणाईंदो। इन करे चवां थो कुझु होशियारी सां राजो। पुलिस हिते बि अची सघे थी। अदा तूं बेफिक्र थी हलियो वञ। ही पुलिस त छा, पर पुलिस जे मलाइकनि खे बि हथु कोन हलंदो। अजो को ॾींहुं ॾिसोसि, जेकॾहिं इहो वात खोले थो त ठीकु आहे, न त पोइ हल्को सटको ॾिजोसि। अदा असुरेड़ी मलड़ी ॾींदोमांसि जो रेलीअ जे तह खां कढी छॾींदोमांसि। चाचा साईं, अॼु हलो त मां तव्हांखे ज़मीनूं घुमाए अचां। छॾ बाबा, केरल वञण ज़मीन ते गर्मी लॻी पिया, माराणू अथई छा मूंखे ज़मीन घुमीचूं? चाचा हिते वेही वेही बेज़ार थींदो, घटि में घटि होॾे तव्हां घुमंदो फिरंदो त सही न। ज़मीन घुमण कोन था हलूं, आउं सोचां पियो त अचो त हली वञे अकबर खान सां मिली अचूं। अकबर खान? चाचा हुन में कहिड़ो कमु था? राणे यार ज़मीन जे मसइले ते ॻाल्हाए अचूंसि न, ॾिसूं त छा थो चए। न चाचा, ओॾां कोन हलंदुसि। छो न हलंदे? तव्हां जेकॾहिं अकबर खान सां ज़मीन जे बारे में ॻाल्हायो, हू मूं तरफ़ ई सम्झंदो, उन जे करे मां कोन हलंदुसि। तव्हां वञी मिली अचो। ठीकु आहे, 2009 ते हर ॻाल्हि जा खईं त आउं कोन थो हलां। हा छॾ, सुबुह जो पाण उते वेंदोमांसि। बाबा साईं, राणा खान खे वापसि घुरायो न? नेके बि वापसि घुराईंदुसि। काॾे वेंदो? हिते ई ईंदो, हिते ई।
सही सही ॿुधाए त दादा खे किथे लिकाए रखियो अथव? साहब असांखे दादा जी का बि ख़बर न आहे। पोइ जेको दिलबर केस दाख़िल करायो आहे, छा उहो कूड़ो आहे? हाँ साहब, केस कूड़ो आहे। हुननि जी तव्हां सां कहिड़ी दुश्मनी आहे जो तव्हांजे मथां कूड़ा केस दाख़िल कराईंदा? साहब इहा त उन्हनि खे ख़बर हूंदी न, अजायो असां मथां कूड़ो केस छो पिया कनि। असांखे हथ खणण ते मजबूर न कर, सही सही ॿुधाए। साहब मां जेको कुझु ॿुधायो आहे उहो सच आहे। इहा तोखे राति ख़बर पइजी त कूड़ छा आहे ऐं सच छा आहे। हिनखे वठी वञ ऐं वञी लॉकअप करीस। जी सर। अदा कोड़ल राह बाई मु एक कारोबार करण जो सोचो आ। अरे बाबा कारोबार लाइ लख रुपया खपनि, तव्हां वटि आहिनि लख रुपया? लाज़मी ना है, लखनि में माण्हू कारोबार शुरू करे, असां सवन में भी शुरू करण वारा आहियूं। एड़ो कारोबार कंदासीं जो सॼे ॻोठ में असांजो कारोबार मशहूर वेंदो। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह, जो के कारोबार जे लाइ सोचियो त सही, पर इहो त ॿुधायो इहो कारोबार आहे कहिड़ो? अदी तोखे त ख़बर आ त उन्हारो अची वियो आहे ऐं ॾींहं बि वॾा थींदा आहिनि। हा हा ख़बर आहे, पर इहो त ख़बर पवे त कयो छा था। मां जुड़ियो आहे न, सांधाणो विकिणंदासीं ऐं अदी उन सां गॾु पकोड़ा ठाहे खपाईंदासीं। हा सही, ही पुट सांधाणो ठाहींदा ऐं माण्हू खाईंदा। इहा ॻाल्हि न कर, मां सांधाणे ठाहिण जो वॾो माहिर आहियां। हिकु चकर सांधाणो ठाहींदुसि न, तूं पंहिंजो आङिरियूं चटींदी आङिरियूं। अदा कोड़ल सांधाणे में असां अंबड़ियूं विझंदासीं, अंबड़ियूं ऐं उनमें लीमो विझंदासीं, निपोड़े 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 विझंदासीं। वाट पाणी थी थो न? हा हा यार, वात त पाणी थिए पियो। अञा असां ठाहियो बि कोन्हे त तुंहिंजो वात पाणी थो करे। इहो सोच, जेॾी महिल ठाहे दंग कयोसीं न, तुंहिंजे वात मां नलको वहंदो, पाणी जो नलको। हाणे बस कयो, ठाही कोन अथव, अॻे असांजे वात में पाणी अची वियो आहे। अदी सुभाणे राह बाई मां सांधाणे जो सामान वठींदासीं, पर इहो ॿुधा त बरनी वठूं जा पारो। अरे रे बरनी न, बरनी महांगी आहे। तेरी वॾो पारो वठंदासीं, उनमें लीमा ऐं बसर विझंदासीं, जेसीं ताईं अंबड़ियूं लहनि न। माई जादो पल्ली ठाहे रखी है बोरची खाने में, ही भी खुश थी थे त मां पल्ली खाईंदम। अॼु असुल हिननि जो ढींगो ई ढेरी करणो आहे। हिननि मूंसां अहिड़ियूं जुठूं कयूं आहिनि, हाणे मां हिननि सां अहिड़ी हालत कंदम जो सॼी उमिरि यादि कंदा। दिलबर बाबा, तव्हां चओ था त छोकिरी असां वटि न आहे, पर सुल्तान तो चवे त छोकिरी अवां वटि ई आहे। रईस, जेकॾहिं सुल्तान खे असांजी ज़बान मथां एतबार न आहे त पोइ तव्हां ईअं कयो जो भलो साईं खणी विच ते रखो, उन ते ॻाल्हियूं कयो। रईस, मां कूड़े माण्हू खे कसम न आहियां ॾींदो। सुल्तान, मां तव्हां खां ड्रियां कोन थो जो कूड़ हणंदुसि। जेकॾहिं छोकिरी मूं वटि हुजे हा न, सीने ते धक हणी ॿुधायां त छोकिरी मूं वटि आहे। तूं कूड़ थो ॻाल्हाई, छोकिरी तव्हां वटि ई आहे। सिर्फ़ तूं पंहिंजे भाउ खे आज़ाद करणु चाहीं थो। तूं कंदे छा मुंहिंजे भाउ खे? हाँ, मारे छॾींदुसि न, मोकल अथई, बंदूक खणी मारे छॾींसि। पोइ पंहिंजो ख़्यालु रखजांइ, उन जे बदिले में जेकॾहिं मां तव्हां टिनी भाइरनि खे न कुठो त मुंहिंजो नाम दिलबर न। एतिरो ठाउको कॾहिं खां थी वियो आहीं तूं? ठाउको आहियां सुल्तान, जेकॾहिं तूं ताक़त रखी थो कमज़ोर असां बि न। जेकॾहिं अवी ॿई हिक ॿिए ते कावड़ कंदा रहंदव त पोइ तव्हां ॿिन्ही में ठाह कॾहिं कोन थी सघंदो। रईस, ही सुल्तान जायो ज़िद कई वेठो आहे। जॾहिं मां चवां थो त छोकिरी असां वटि आहे ई न, त पोइ उनखे किथां आणियूं? सुल्तान, ॻाल्हि आहे कहिड़ी जो तोखे पूरो यकीन आहे त छोकिरी दिलबर वटि आहे? रईस, हे दिलबर छोकिरी सां शादी करणु थो चाहे। जॾहिं छोकिरी पहिरियों भेरो हितां निकिती हुई, उहो बि ही फोन ते छोकिरी खे बेवकूफ़ बणाए छोकिरी खे घर मां कढियईं। उतां छोकिरी खे पढ़ाए वापसि कयईं त मलार खे ज़ाह ॾेई ख़तम कर, उन खां पोइ निकाह कंदासीं। अदा मलार बची वियो ऐं हिन जो मक़सदु पूरो न थियो। रईस, हिन खां कसम वठो
इनका इहो पुछो त ही राणी सां शादी करण न पियो चाहियो? हा, राणीअ सां मां शादी करण जो इरादो रखां पियो, पर मल्हार खे ज़हर ॾेई मारण जो मोहन खे न चयो। शादी जो इरादो रखी पियो, पर जॾहिं अदा मल्हार उनखे तलाक ही न ॾे पियो त तुंहिंजो निकाह कीअं थिए? इन मां साफ़ ज़ाहिर आहे त तूं राणी खे पढ़ाए मोकिलियो हो अदा मल्हार खे ज़हर ॾियण लाइ। बिरबर जे इहा हक़ीक़त आहे त पोइ अभी दो ही आहे। अवला बहितर इहो आहे त छोकिरी खे सुल्तान के हवाले कयो ऐं इन दुश्मनी खे हिते ख़तम करे छॾियो त बहितर आहे बाबा। रईस, छोकिरी असां वटि न आहे। जेकॾहिं 10 सालनि में बि छोकिरी जी साबिते असां मथां बीठी त जेको तव्हां ॾंड ॾियो चवंदव असां भरे ॾियण लाइ तयार आहियूं। साधुचंद सुल्तान, ॾिसो, ही कूड़ो आहे, छोकिरी हिन वटि आहे। सुल्तान, तोखां वधीक शकी इंसान मां सम्झां थो त हिन ॾेह में कोई न। जेकॾहिं हिकु हफ़्ते जे अंदरि छोकिरी असांखे वापसि न मिली त तोखे पंहिंजे भाउ जो लाश मिलंदो। हफ़्तो छो सुल्तान, सुभाणे ई उनखे मारे लाश असां तरफ़ मोकिले छॾ, पर इहो ज़रूर सोचिजां उन खां पोइ जेकॾहिं तुंहिंजे सीने में केरु गोलियूं लाहींदो तूं मां हूंदुसि। मां ख़ुदा खे मञो बाबा, अलाह खे मञो, ज़िद तां लही वञो। छो पंहिंजी ज़िंदगी तबाह करण जे पोयां अची पिया आहियो? तबाही जी शुरूआत थी चुकी आहे।